ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो अॼु तव्हां छा ते अल्लाह सां बग़ावत कई आहे। अॼु तव्हां मां नमाज़ निकिरी वई आहे। अल्लाह जॾहिं नाराज़ थींदो आहे त मिल्कियत न कसींदो। अल्लाह जॾहिं नाराज़ थींदो आहे त कारियूं बंगला न कसींदो। अल्लाह जॾहिं नाराज़ थींदो आहे त तव्हांजा पैसा मिल्कियत माल ढोर ढगा औलाद न कसींदो। अल्लाह जॾहिं नाराज़ थींदो आहे त हुन खां नमाज़ जी तौफ़ीक़ छिनी छॾींदो आहे, सजदे जी तौफ़ीक़ छिनी छॾींदो आहे, हुन खां रुकूअ जी तौफ़ीक़ न ॾींदो आहे। जंहिंखां अल्लाह नाराज़ हूंदो आहे त हुनखे पंहिंजे घर में घुराइण जो हिकु सजदो बि न कराईंदो। अॼु असां अल्लाह खे नाराज़ करे छॾियो आहे, दुनिया जी शयुनि में थी विया आहियूं। असां अल्लाह खे साड़े छॾियो आहे, हिन कोड़ी इज़त जे पोयां अल्लाह खे साड़ियो आहे, हिन पैसे जे पोयां अल्लाह खे विसारे छॾियो आहे, हिन कोड़ी दुनिया जे पोयां अल्लाह खे साड़े छॾियो आहे।